वधीक रियायत कंदम कुछ रियायत कर। ठीक है भला 16.5 तो दे छड़िया तो सां अस्सलाम वालेकुम दोस्तों, झल्लम टीवी में तमाजो खुशामदीद। मां आया यासिर अली, मां आया नादिर। दोस्तों तमाम जे लाइ असां वरी अॼु ॿी मज़ेदार वीडियो खणी ईंदासीं। तव्हां दोस्त जेके नवां आहियो पिया चैनल ते उहे सभ खां पहिरियों चैनल खे करियो सब्सक्राइब, वीडियो खे करियो फुल वॉच ऐं सब्सक्राइब करियो, बेल आइकन जे बटन खे प्रेस करियो ऐं ऑल जे बटन खे प्रेस करियो जीअं त असांजी नई वीडियो सभ खां पहिरियां तव्हांजी स्क्रीन ते ज़ाहिर थिए ऐं वीडियो खे लाइक कजो। नादर तोखे ॻाल्हि समझ में आई? मूंखे कोन आई। मूंखे बि कोन समझ में। हल त वीडियो डाल। हलो अचो। हेलो वालेकुम सलाम। जी जी भाउ उन जगह ते बीठो आहियां, उन फ्लैट ते बीठो आहियां। तव्हां अचो न, तव्हांखे कमरो नंबर ॾेखारियां, ॿी कमरो नंबर चेक त करियां, मूंखे पाण खे यादि न आहे। 7 नंबर आहे। छो त असल में फ्लैट मुंहिंजा जाम आहिनि, मूंखे पाण खे ख़बर न आहे त कहिड़ो नंबर आहे। बहरहाल 7 नंबर आहे। तव्हां अचो ऐं त ॿी मूंखे त हिते अॾो ई लॻी वई आहे। जल्दी अचो बाबा। ठीक। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वाकेड़ा खुश हो सही पुजी आ। तकलीफ अफलीका का कोन थी तव्हांखे? हिकिड़ी जगह ते यार थोरो मसलो थी वियो। वो मसलो मूंखे बि थी वियो आहे। बी मूंखे बि लगी हुई टायर पंचर थी वियो। अल्लाह अकबर। को बस पूरा आयो न जान से काहे जो ॿियो तव्हां तैयार आहियो? सब ठहियल हो ऑर्डर करियो न। वो छोकरा चाय खणी आ रखी बैठा खाने जासी उते हलो था। ॿियो तव्हां यार त सही आहे। बेशक ये कमरो आ पंहिंजो जबरदस्त फ्लैट आहे पंहिंजो। ये पंखा बिजली फिटिंग हर शइ ते वॾी सहूलियत आहे तव्हांखे हिते। बस इहो आहे थोरो ॿाहिरि कढणो पवंदो। असीं वादा न आहियूं न, असीं ॿाहिरि कढंदा नहीं जा। नौकर वेठा आहिनि, नौकर असां तूं तो ख़बर आहे मथे थी आ ॼण ॿाहिरि सिस्टम ॻाल्हाइण ॾींदे आऊं तो शइ वठंदुसि पैसा ॾींदुसि। न भले भले तव्हां वटि ॿाहिरि न आहे त तव्हांजी पंहिंजी शइ आहे सफ़ाई करे रखे। असांखे हिननि जी ज़रूरत न आहे। अच्छा ॿियो सभु ख़ैर आहे? ॿियो ख़ैर कमरो ये हिकिड़ो अटैच ये कमरो आहे, वॉशरूम आहे, बाथरूम आहे, किचन आहे, हर शइ आहे। तव्हांखे वॾो हिसाब किताब आहे। चलो वधीक बैठक खण त ॻाल्हाए थोरो तव्हां कमरा ॾिसी वठो। माना मुंहिंजी फैमिली त आराम सां रही। बेशक असांजी फैमिली छो फैमिली के मां त कोन विहारींदुमि न। फैमिली पाण वेहे बाबा की बाबा बेशक ही बैठक आहे पंहिंजी। अच्छा हाँ ही पंहिंजी बैठक आहे बाबा। वे छोकरा परे थी को मेहमान अचे वे को अवा में का फजीलत ही ना है। को मेहमान बेचारो अची वे जो तो वने चाय कढ़ाए घर वो चाय कढ़ाए सब खैर है ना? ॿियो ख़ैर लॻो पियो आहे। तव्हां चार तबियत सही आहे? अल्लाह ॻाल्हि ॿुधाए सिधी। सियारे में गर्मी मूंखे थी रे भाऊ। लेकिन तूं हाणे ॻाल्हि कर किराए जी, केतिरो किरायो वठे? भाऊ कमरनि जी हालत आऊं ॾिसी आयो आहियां जेका तो चमकाए रखिया आहिनि। चमकाइण जी ॻाल्हि न आहे, किरायो ॿियनि खां वठां थो। सिधी ॻाल्हि आहे, तूं मुंहिंजो पुराणो दोस्त जो दोस्त आहीं। अच्छा उन दोस्त जो बि दोस्त आहीं, पर तोखां जायज़ किरायो वठंदो। ॿियनि खां 15,000 वठां थो, तूं 16,000 ॾेई छॾिजां। तोसां हिसाब किताब बस तूं गरीब दोस्त आहीं, दोस्त जो बि दोस्त आहीं, उन दोस्त जो बि दोस्त आहीं। एहसान पियो करे उन बार मूं ते रखियो आहे त हिकिड़ो अॿो हुजे दोस्त अचे पियो उनखे चङी तरह एतिरो त अॿो जो कोन आहे। 17,000 एतिरो जीअं अॿो जा उनखे अहिड़ी काती अहिड़ी छुरी वाइजां त बसि पाणे सम्झी वेंदो आहे। ऐं 16,000 15,000 कमरो तोखे 16 में ॾियां पियो, इन खां वधीक रियायत कंदुमि। ठीकु आहे भला 16.5 तूं ॾेई छॾिजां। बसि तोसां हिसाब न। दोस्त जो बि दोस्त आहीं, उन दोस्त जो बि दोस्त आहीं। तोसां हिसाब किताब कुझु छॾ छूट कर कोन थो करे। तूं 17 पूरा ॾेई छॾिजां बसि। तोसां हिसाब न। ठीकु आहे सुबुह जो अची वियां। ठीकु आहे 17 पूरा न। ठीकु आहे पूरा 17 मुंहिंजो दोस्त जो दोस्त आहे इन करे बसि तो हाणे वरी 15 दिन अचा। मेरी महिरबानी कजो। न सुवाल ठीकु आहे महिरबानी हलो बाबा।